ब्रह्म स्वरूप बाबा वेलाराम सभी संतन महात्माओं की आयुलाद कयो। सभी खां पहिरीं कविता आंटी खे वधायूं ॾियूं। बाबा उन्हनि खे सही सलामत हिते घुरायो आहे त सभई मिली करे बाबा खे वरी अरदास करूं भई सभिनी खे बाबा ईअं ई हलंदी हलाए। बोल बाबा दास राम साहिब की शाल हलंदे हलाई तूने बदले सदाई। शाल हलंदे हलाई तूने बदले सदाई। ओके मोहताज कहने जाओ तुम करना बनाई। बाबा हलते हलाई बाबा हलते हलाई। बसरा जोड़े जमाती अर्ज रोई सयाती। हथरा जमाती अर्ज रोई सयाती। माही कोई के जो माखिल साध साथी। माखिल साध साथी। शाल हलंदे हलाई तूने बदले सदाई। मानो मेरा नियनता पीर दिल के लगनता। मानो मेरा नियनता पीर दिल के लगनता। मानो सारा खिलनता। मानो सारा खिलनता। शाल हलते हलाई तूने बदले मोके मोहताज कहने जो तुम करना बनाई। बाबा हलते हलाई बाबा हलते हलाई। तब कभी तो जो लख में तो भी मिलंदो लख में। तब कभी तो जो लख में तो भी मोगी मानस जो जाना आसरो अलख में। आसरो अलख में। शाल हलते हलाई तूने बदले सदाई। मोके मोहताज कहने जो तुम करना बनाई। बाबा हलते हलाई बाबा हलते हलाई बाबा हलते हलाई। जेतिरी भक्ति कंदासीं ओतिरा असांजा ख़राब कर्म जेके आहिनि उहे कट थी वेंदा। ओतिरो असांखे डॉक्टरनि जो मुंहुं न ॾिसणो पवंदो। बाबा हिते ई असांखे वेठे वेठे ठीक करे छॾींदा। बोल बाबा दास राम साहिब की जय। त जेतिरो थी सघे चवंदा आहिनि 24 कलाक असांखे नाम सिमरन
करणु खपे। जेके दुख ईंदा आहिनि उहे छाजे करे ईंदा आहिनि? भई असां कुझु ख़राब कर्म पिछले जन्म में करे आया आहियूं। जीअं अॻे दफ़े जी स्टोरी, भीष्म पितामह हुयो, सभिनी खे ख़बर आहे उनजी कीअं डेथ थी, कीअं उनजी मृत्यु थी। तीरनि जी सेजा ते। कंहिंखे ख़बर आहे छो तीरनि जी सेजा ते सुम्हिया? कंहिंखे ख़बर आहे? ख़ाली ॿिनि ॼणनि खे। ॿियो कंहिंखे यादि आहे? तव्हांखे बि यादि आहे? ॿियो कंहिंखे यादि आहे? भई मनशा हाथी खे। ॿियो तव्हांखे बि। छो हुनजी तीरनि जे सेजा ते हुनखे सुम्हणो पियो जबकि माता गंगा जा पुट हुया? छो त हू जॾहिं ब्राह्मण हुया, लकड़ी खणी हलनि पिया, नांग ॾिसण आयो ऐं नांग खे खणी फिटी कयूं। नांग वञी किरियो कंडनि जे वण में। जेतिरी पीड़ा नांग खे थी ओतिरी पीड़ा भीष्म पितामह खे थी। कृष्ण भगवान चए थो गीता में, तव्हांजा सभु दुख मां लाहे सघां थो, पर छा करणो आहे? भक्ति ऐं सेवा। सिर्फ़ भक्ति सां बि कमु न थींदो, भक्ति सां गॾु गॾु सेवा बि तमामु ज़रूरी आहे। भई जीअं हाणे मंदिर में पंधु करे आया त इहे बि हिकु सेवा आहे। अची करे भक्ति करो था त सेवा ऐं भक्ति वरी थी विया। बाक़ी अगरि कंहिंखे फोन करे चवंदासीं बाबा कार मोकिल त माना उहो सेवा न थी। सेवा माना पाण वञो पंधु करे। हिकु हिकु पंधु जेको कंदा आहियूं चवंदा आहिनि हिकु हिकु हवन जे बराबरि आहे। जेतिरो पंधु करे ईंदा आहियूं ओतिरा असांजा हवन थी वेंदा आहिनि, ओतिरा असांजा ख़राब कर्म कट थी वेंदा आहिनि। इन करे कॾहिं बि कीबायूं न, भले केतिरो बि परे मंदिर हुजे। ॾिसो इन करे मंदिर मथे चढ़िया आहिनि। वैष्णो देवी एतिरो मथे चयो आहे, न त माता खे छा ज़रूरत हुई एतिरो मथे ठाहे? हेठि ठाहे पई सघे न। त हा पंधु न करे सघो त पोइ ॿी ॻाल्हि आहे। ॾिसो आंटी खे बाबा घर वेठे दर्शन ॾिनो आहे। मंगल ॾींहुं त विया आहिनि ऐं बाबा हिननि जे घर में अची करे दर्शन ॾिनो आहे। बोल गोत्री वारी शाम की। सभी मिली करे आंटी के बधाई ॾियूं भई आंटी के घर में बाबा आया आहिनि। त जिनखे जिनखे विश्वास आहे भई बाबा असां वटि ईंदा, अगरि असां बाबा वटि वेंदासीं त उहे पेर खणी करे पंहिंजी ख़ुशी ज़ाहिर करनि। मेरी झोपड़ी के बाग आज खुल गए हैं, बाबा आए हैं। मेरी झोपड़ी के बाग आज खुल गए हैं, बाबा आए हैं। बाबा आए हैं, बाबा आए हैं, बाबा आए हैं, बाबा आए हैं। और मेरी झोपड़ी के बाग आज खुल गए हैं, बाबा आए हैं। मेरी झोपड़ी के बाग आज खुल गए हैं, बाबा आए हैं। बाबा आए हैं तो अंगना सजाऊंगी, बाबा आए हैं तो अंगना सजाऊंगी। और दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी, दीप जला के मैं देखो कितने बड़े में जानी हुई, जानी वाली बाबा बनाई। और दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी, दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी। और मेरी किस्मत पे ताले आज खुल गए हैं, बाबा आए हैं। मेरी किस्मत के ताले आज खुल गए हैं, बाबा आए हैं। बाबा आए हैं, बाबा आए हैं, बाबा आए हैं, बाबा आए हैं। क्यों बैठ गए? और मेरी झोपड़ी के बाग आज खुल गए हैं, बाबा आए हैं। मेरी झोपड़ी के बाग आज खुल गए हैं, बाबा आए हैं। ओ बाबा आए हैं तो फल ना झुलाऊंगी, बाबा आए हैं तो फल ना झुलाऊंगी। ओ मीठे मीठे मेरे भजन सुनाऊंगी, मीठे मीठे मेरे भजन सुनाऊंगी। ओ बाबा का साम शक्ति भी आए हैं, बाबा आए हैं। बाबा का साम शक्ति भी आए हैं, बाबा आए हैं। बाबा आए हैं, बाबा आए हैं। ओ मेरी झोपड़ी के बाग आज खुल गए हैं, बाबा आए हैं। मेरी झोपड़ी के बाग आज खुल गए हैं, बाबा आए हैं। ओ बाबा आए हैं तो शाम मनाऊंगी,
मैया का चोला, शेरा वाली का चोला, जोता वाली का चोला है रंगला। शेरा वाली माता मेरी, सब लोग बोलेंगे, शेरा वाली माता मेरी, ओ जोता वाली माता मेरी, ओ वैष्णो रानी माता मेरी, ओ अम्बे रानी माता मेरी, करे सबको निहाल चोला है रंगला 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 रंगला। मैया का चोला, शेरा वाली का चोला, मेरी मैया का चोला है रंगला। ओ जय 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 मैया, जय जय जय, ओ जय जय माँ तेरी, जय जय माँ, ओ जय जय माँ तेरी, जय जय माँ, जय जय माँ तेरी, जय जय माँ। जयकारा शेरा वाली दा, बोल सांचे दरबार की जय। आदि सोसाइटी में 15 तारीख विस्पत दी सत्संग आहे सिमरन जे घर अशोक थिएटर श्वेता कंप्यूटर्स जे मथां। सभिनी खे वेनती आहे भई सत्संग में ज़रूर अचो। 5:30 खां 7:30 बजे ताईं। ऐं छंछर ॾींहुं वरी सत्संग आहे रजू जे घर, जेठालाल दादा विष्णु आंटी जी धीअ जे घर सत्संग आहे आदि सोसाइटी में 6:30 खां 8:30। तो सॼी संगत के निमाणी वेनती आहे भाई जरूर उते पहुचो। बोल गोदरी वारे घनश्याम की मनड़ो मातो साल गायो दिलड़ी मातो साल गाइया सतगुरु सांवरा तोखे पाई मां सब कुछ पातो आ हो मनड़ो आयस मां बाबल के दुआरे रिश्ता नाता सबई विसारे आयस मां दासीअ जो मन लो तव्हां सां लॻायो दासीअ जो मन लो तव्हां सां लॻायो संगत जो मन लो तव्हां सां लॻायो सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो आ